छाछरे में पैरामेडिकल स्टाफ ऐं शेरियन पारां सीनियर डॉक्टर जी बदली खिलाफ़ एहतिजाज कयो वियो। डॉक्टर मुमताज रायमू, डॉक्टर अनिल कुमार, नरेश कुमार ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सीनियर डॉक्टर मोहनलाल धनाणी दिल जो बहितरीन डॉक्टर आहे। खेसि बदली करे उमरकोट ज़िले में रखियो वियो आहे। उहा छाछरो ऐं डायली तालुकनि जे माण्हुनि सां ज़्यादती आहे। डॉक्टर मोहन धनाणी साहब जिन खे बदली करे हितां खां उमरकोट रखियो वियो आहे। असांजी प्रोटेस्ट उन लाइ था कयूं त हिते जो डॉक्टर जेका साईं चेस्ट पंहिंजो कार्डियोलॉजिस्ट बि आहिनि, दिलि जी बीमारियुनि जा ॿाहिरि आहिनि, साईं खे बदली साईं जी वापसि कई वञे त जीअं हिते छाछरे जे अवाम में, छाछरे जे मरीज़नि में ऐं छाछरे जे ख़ुशूसन डॉक्टर्स में जेका बेचैनी आहे इहा ख़तमु कई वञे ऐं जीअं छाछरे जो अवाम साईं डॉक्टर मोहन धनाणी जी ख़िदमतनि सां लाभ हासिलु करे सघे। हुननि चयो त डॉक्टर मोहनलाल बहितरीन डॉक्टर आहे जंहिंखे बदली करे नाइंसाफ़ी कई वई आहे। हू संदसि वापसीअ लाइ कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि। वक़्तु हालात ऐं हिन इलाइक़े जी ज़रूरत मूजिबि साईं मोहन धनाणी साहिबु असांजी इस्पताल ऐं असांजे इलाइक़े जी अहम ज़रूरत हुया। साईं दिलि जी बीमारियुनि जा तमामु माहिर डॉक्टर हुया ऐं साईं जो हिते हुजणु असां जेको बाक़ी स्टाफ उनजे लाइ ऐं अवाम जे लाइ इस्पताल जे लाइ तमामु ज़रूरी हो। उन सां गॾोगॾु साईं अहिड़े ॾुखे वक़्त में जिते ज़िंदगी जूं सुठियूं आसाइशूं माण्हू अॻिते करे बि सघियो, उन दौर में साईं पंहिंजो ख़िदमतूं हिते सर अंजाम ॾिनियूं। अॻवाननि मुतालबो कयो त डॉक्टर मोहनलाल धनाणीअ जी बदली रोके अवाम ते रहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk